गुम थियल ज़ोए मंगरे जी बाज़ाबी लाइ अॼु जेके हिन जा वारस आहिनि ऐं ॻोठारा माण्हू आहिनि 3 ॾींहं बि अॼु सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं हिननि जो चवणु आहे त अञा ताईं पुलिस को बि तहरीक न वरितो आहे ऐं नेशनल प्रेस क्लब अॻियां वॾो धरणो हणी हिते जेको आहे हुनजी बाज़ाबी लाइ ज़ोए मंगरे जी एहतजाज कयो अथनि। अचो त उन्हनि खां पुछूं संदन छा चवनि। अर्ज़ था कयूं वज़ीर आला सिंध खे अर्ज़ था कयूं ऐं DSP टंडियारो खे अर्ज़ कयूं था त बराए महिरबानी करे इहो असांखे नौजवान बाज़ाइब कराए ॾियनि। अॼु 4 ॾींहं पुलिस का कुझु कार्रवाई कंदे रखी आहे जेको आहे सो ॾोहारी जेल में रखियो वियो आहे उन को बि कानूनी कार्रवाई न कई वई आहे। असांजो ललहंग नौजवान ज़ोएब मंगरियो 3 ॾींहंनि खां वठी अगवा थियल आहे। उन खां पोइ जवाबदार बि गिरफ़्तार आहे। पुरदो रिहा अपील आहे त असांखे इंसाफ़ जी बहितरी असांखे पंहिंजे माण्हू जेको आहे बरामद कराए ॾिनो वञे। असां इहा अपील था कयूं वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां त जेका हिन जा सरपरस्त आहिनि ऐं जेके हिननि खे हाश पज़ीर ॾियनि पिया त उन्हनि खे बि इनक्वायरियुनि में शामिलु कयो वञे त ख़बर पए त कहिड़ा हिते माण्हू आहिनि। सो हिननि पुरज़ोर अपील कई आहे DIG सिंध खां IG सिंध खां ऐं शहीद बिनादिराबाद ऐं जेको आहे सो सिंध हुकूमत खां त असांजो जेको आहे सो छोकिरो बाज़ियाब कराए ॾिनो न त एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन रज़ा अब्बास सां गॾु ताहिर इब्राहिम लिखियो सिंध TV न्यूज़ कंडिया।